हासिन नसीराबाद में भी मुख्तलिफ धुरिन तरफ़ां बचाव वारे ॾियारे ते रैली कढी शहीदन के भेटा पेश कई वई। नवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी। जी अल्लाह बख्श। जी नाज़रीन, बिल्कुल पूरे मुल्क जे अॼु नसीराबाद में भी 6 सितंबर जो में दिफ़ा के हवाले से 1965 के शहीदन के भेटा पेश करण लाइ नसीराबाद में असिस्टेंट कमिश्नर नसीराबाद बिशारत माहूटा की अगवाणी में रैली कढी वही है, जैमें मुख्तलिफ मकतब फ़िक्र के मानून शिरकत कई है। उस्तादन और शागिर्दन की वही तादाद शिरकत कई है। जी तव्हां सभिनी ख़बर आहे 6 सितंबर असां 1965 जे शहीदन जी याद में असां मल्हाईंदा आहियूं। ही वो ॾींहुं आहे जॾहिं भारत पंहिंजे नापाक इरादनि सां, पंहिंजे नापाक अज़म सां रात जी अंधेरी में बग़ैर कंहिं इतलाह जे पाकिस्तान ते हमलो कयो ऐं उन हमले जे जवाब में पाक फ़ौज जंहिं जवाब ॾिनो ऐं पाकिस्तान खे बि महफ़ूज़ रखियो, उनखे बेटा ॾियण लाइ ही ॾींहुं मल्हायो वञे थो। जेको मुंहुं टोड़ जवाब ॾिनो ऐं पंहिंजी जाननि जो नज़रानो पेश कयो, असां उनखे उहा भेटा पेश कयूं था त इंशाअल्लाह ताला पाकिस्तान जे ख़िलाफ़ केर बि मेरी अख सां ॾिसंदो असां उनखे उहो जवाब ॾींदासीं। अॼोको ॾींहुं न सिर्फ़ु पाकिस्तान जो पर पूरी मुस्लिम दुनिया जो वॾी कुर्बानी वारो ॾींहुं आहे, छो जो पाकिस्तान सॼी तक़रीबन सॼी दुनिया खे मुस्लिम मुल्कनि सभिनी खे लीड थो करे पियो। ऐं ही जेकॾहिं ही 1965 में 6 सितंबर में जेकॾहिं ही शइ न थिए हा त थी सघे पियो न सिर्फ़ु पाकिस्तान जो नुक़सानु हुयो पर पूरी आलमी दुनिया जो नुक़सानु हुयो। कैमरामैन सबक्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।